जामशोरे जी अदालत में केस में नामज़द टिन ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जे ॿिनि मरकज़ी अॻवाननि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सदर फर्स्ट सिविल जज अयाज़ अहमद कुरैशी जी अदालत में पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। अदालत टिनी ॼणनि खे सेंट्रल जेल हैदराबाद ओमाणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरो खां त जामशोरे जी अदालत में केस में नामज़द टिन ॼणनि गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जे ॿिनि मरकज़ी अॻवाननि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सदर फर्स्ट सिविल जज अयाज़ अहमद कुरैशी जी अदालत में पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। अदालत टिनी ॼणनि खे सेंट्रल जेल हैदराबाद ओमाणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त जामशोरे जी अदालत में केस में नामज़द टिन ॼणनि खे गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर मुर्तज़ा नोहानी खां। मीर मुर्तज़ा, आगाह कजो, जामशोरे जी अदालत में केस में नामज़द टिन ॼणनि गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। छा तफ़सील आहिनि अव्हां वटि केस जे हवाले सां? अशफाक 18 नवंबर से सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती सरगर्मियूं करण ते शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो। उन बाद अॼु सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जा ॿ मरकज़ी अॻवान ऐं हिकु जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जो सदर असीस लगारी, अमर आकाश लाखो, ज़ेब जतोई जेको आहे सो जामशोरे जी अदालत में पहुता आहिनि ऐं जेको आहे सो अॻवाननि तरफ़ां हुते फर्स्ट सिविल जज अयाज़ अहमद अदालत में पाण खे पेश करने गिरफ़्तारी ॾिनी आहे। अदालत शागिर्दनि खे सेंट्रल जेल हैदराबाद हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं जामशोरो पुलिस खे पिणु तलब कयो आहे। इन सां गॾोगॾु आउं तव्हांखे ॿुधाईंदो लहां त शागिर्द जंहिं वक़्तु गिरफ़्तारी ॾियण लाइ पहुता आहिनि उन्हनि सां गॾु मरकज़ी अॻवान रोशन बुरड़ो, हाफ़िज़ बख्शल छैड़ो ऐं जेको आहे सो ॿिया पिणु मौजूदु हुया ऐं जामशोरे जी अदालत के भाउ जा अॻवान वकील उन्हनि तरफ़ां जेको आहे सो शागिर्दनि जे वकालतनामे ते जेको आहे सही कई आहे। हिन वक़्तु शागिर्द अॻवाननि खे जेको आहे सो जामशोरो पुलिस पहिरें मरहले में कोरोना टेस्ट लाइ जेको आहे सो मुंतकिल कयो आहे। उतां खां पोइ जेको आहे सो उन्हनि खे सेंट्रल जेल जेको आहे सो मोकिलियो वेंदो ऐं 18 नवंबर ते सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती सरगर्मियूं करण ते 20 खां वधीक जेको आहे शागिर्दनि जे मथां FIR दाख़िल थी। जंहिं बाद अॼु टे शागिर्द अॻवान जेको आहे जामशोरे जी अदालत में पहुची पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई आहे। जॾहिं कुझु शागिर्दनि तरफ़ां ज़मानतूं पिणु कराई वयूं आहिनि। जी मीर मुर्तज़ा, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।